Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. गिरती हुई दीवारों को एक धक्का और दो, कराची के गद्दारों को एक धक्का और दो। कराची में बरसातुनि जो स्पेल हलियो वियो पर के इलेक्ट्रिक जी सर्विस जा पोल पधरा करे वियो। तूफ़ानी बरसातुनि के 5 ॾींहं गुज़री विया पर शहर जा अक्सर इलाइक़ा बदस्तूर ऊंदहि में बुॾियल। बात आइलैंड वासी बिजली बंदिश ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। 3 तलवार फ्लाईओवर वटि धरणो पीपी अॻवान नजमी आलम, शमीम मुमताज़ ऐं ॿिया अॻवान शरीक। धरणे सबबि गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बरसाति बाद इलाइक़े में बिजली बंदि आहे, कारोबार तबाह थी वियो आहे। के इलेक्ट्रिक इंतज़ामिया बिजली बहाल करण बदिरां 5 ॾींहंनि खां दिलासा ॾेई रही आहे। SSB ॾखण जो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं जारी। नेपरा जून ऐं जुलाई दौरान बिजली जी अणेलानियल लोड शेडिंग करण ते के इलेक्ट्रिक ते 20 करोड़ रुपया ॾंढ लागू करे छॾियो। 15 ॾींहंनि अंदरि रक़म अदा करण जी हिदायत। नेपरा चयो आहे त के इलेक्ट्रिक मुआहिदे मूजिबि कमु नाहे कयो। के इलेक्ट्रिक जी कारकर्दगी मुतमिन न करे सघी आहे। नेपरा सुभाणे लोड शेडिंग बाबति जांच रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में पेश कंदी। अदालत पारां जुर्मियूं तलब थियल आहिनि। सिंध हुकूमत कराची लाइ $10 अरब घुरी रही आहे। असां वटि $10 अरब नाहिनि, हुजनि हा त बि खेनि न ॾियूं हा, उन्हनि खे पैसा ॾियूं हा त ओमनी अकाउंट में हलिया वञनि हा। सिंध समा वारे वज़ीर शिबली फराज़ जी सिंध हुकूमत ते तनक़ीद। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उन चयो त पीपल्स पार्टी 12 सालनि दौरान कराची समेत सॼे सूबे जो बेड़ो ॿोड़े छॾियो। जॾहिं बि कराची जे मसइलनि ते केरु ॻाल्हाईंदो आहे त पीपल्स पार्टी अरिड़हीं तरमीम ऐं सिंध कार्ड इस्तेमालु कंदी आहे। शिबली फराज़ चयो त वज़ीर आज़म जो सिंध शहरी वज़ीर मुराद अली शाह सां राब्तो थियो आहे। इमरान ख़ान जल्द कराची जो दौरो बि कंदो। शिबली फराज़ साहब $10 अरब छॾियो, उहे 162 अरब ॾियो, जंहिंजो वाइदो अवां जो वज़ीर आज़म कई भेरा करे चुको आहे। सिंध जे सूबाई वज़ीर नासिर शाह जो शिबली फराज़ जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दअमल। नासिर शाह चयो त जेकॾहिं क़ौम खे गुमराह करण जो कंहिंखे नोबेल इनाम ॾिजे हा त PTI हुकूमत सभ खां अॻिते हुजे हा। चलो चलो अंदर चलो, चलो चलो अंदर चलो, चलो चलो अंदर चलो, आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ, आओ 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 आओ, चलो चलो चलो, नालों की मध्य 75,000 रुपये लिए फी घर से इन्होंने। अब ये जितनी भी टैक्सीज हैं 5 साल के, इनके पूरे डिफेंस में सबका नुकसान हुआ है। पूरे कमर्शियल तबाह बर्बाद हो गए, सब बेसमेंट में पानी आ गया, लोगों का करोड़ों का नुकसान हो गया। 5 ॾींहं मां डेली वेंदो आहियां पंहिंजो शटर खोलण लाइ त मां पंहिंजो कुझु कमु कयां, पर कतिरो या 4 इंच पानी बि हेठि न थियो आहे। हिकिड़ो माण्हू बि कंटोनमेंट जो या विजिलेंस जो या DHS जो का बि न आहे, न पाण कम करण ॾियनि था, न पाण कम करनि था। जी यही हमें दुख है कि यहाँ पे हम इतने टैक्स दिए चले जा रहे हैं और उसके बावजूद भी हमारी कोई सुनने वाला नहीं है। यहाँ पे हम अपने कारोबार बच्चे छोड़ के यहाँ पे बैठे हुए हैं, इनको टैक्स, इनका मुंह मांगा टैक्स दे रहे हैं और उसके बावजूद भी ये कि बारिश को चौथा दिन है और आज भी 5 से 6 इलाके जिनके अंदर 4 फीट पानी भरा हुआ है। लोगों के बेसमेंट्स में पानी है, लोगों के शॉप्स में पानी है, उनके कितने करोड़ों लाखों अरबों के कारोबार बिल्कुल मट्टी में मिल गए। कराची में 5 ॾींहंनि खां बरसाती पाणी हेठि आयल डिफेंस ऐं क्लिफ्टन जे रहवासियुनि जो सब्र जवाबु ॾेई वियो। CBC ऑफिस आरो एहतजाज कंदड़ शहरनि जूं CBC इंतज़ामिया सां ॻाल्हियूं नाकाम। ख़मीस ते ॿीहर एहतजाज जो ऐलान। इन खां अॻु मुज़ाहिरीन कैंटोनमेंट ऑफिस आरो एहतजाज दौरान भञिड़ा बि कई। मुज़ाहिरीन जो डिफेंस ऐं क्लिफ्टन मां फौरी तौरु बरसाती पाणी निकाल करण ऐं रोडनि जी नए से तामीर तोड़े रिलीफ जे नाले ते वरितल टैक्स जी ऑडिट जो मुतालबो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त करोड़े रुपया टैक्स ॾींदा आहियूं, पर हाणे $1 बि टैक्स न ॾींदासीं।
मीरपुर ख़ास डिवीज़न में बरसात खां पोइ LBOD जूं तबाहकारियूं सिम नाले के RD 281 ऐं 282 वटां लॻल घारो वधी 300 फुट थी वियो। 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। नौकोट ऐं जुडो शहर खे बि ख़तरो। पाणी हेठि आयल ॻोठ रहीम बख़्श नोतकानी, सतार चांडियो, साईं अमीर शाह ऐं हाशिम ख़ासकली समेत ॿियनि ॻोठनि जा समें ख़ानदान शाखुनि जे किनारनि ऐं रस्तनि ते ख़ैमा क़ाइमु करे बेयारो मददगार वेठल। कोट गुलाम मोहम्मद भरिसां काचलो फार्म वटां सिम नाले के पहल 7 फुट घारो बि वधी 200 फुट थी वियो। 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अचण सबबि समें ख़ानदान फाथल। गुलारची में बरसात बाद सिम नालनि के पहल घारनि तबाही मचाए छॾी। बुखारी ऐं 3L सिम नाले के 70 फुटनि घारनि 20 खां वधीक ॻोठ ॿोड़े छॾिया। पाणी हेठि आयल ॻोठ खानानी जत, साईं ॾिनो जत, आचार दल ऐं ॿियनि ॻोठनि मां समें ख़ानदान लड़पलाण करे रस्तनि ते अची विया। बरसात ऐं सिम नालनि खे घारनि सबबि गुलारची मां गुज़रंदड़ गोंगड़ो ऐं अमीर शाह सिम नाले ते दबाव वधी वियो। रहवासी शाखुनि जे कबरनि ते बेयारो मददगार वेठल। आपाशी खाते LBOD के घारा पवण खां पोइ मीरपुर ख़ासि बदीन ऐं सांगड़ जे ड्रेनेज डिवीज़न जे इंजीनियर्स खे हटाए छॾियो। OPS ते SDOs इंजीनियर मुक़रर। बदीन जे एक्सियन फवाद अहमद महमूद खे हटाए संदसि जाइ ते अदील सुमरो खे मुक़रर कयो वियो। सांगड़ ऐं मीरपुर ख़ासि जे इंजीनियर्स रियाज़ अहमद बुरगड़ी खे हटाए संदसि जाइ ते SDO धनेश कुमार खे चार्ज ॾिनी वई। आपाशी खाते इंजीनियर्स खे हटाइण तोड़े मुक़ररनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सॼो हैदराबाद ख़राब। ही त मुख्य रोड आहे, हिते साफ़ थियणु घुरिजे। बिल्कुलु गोॾे जहिड़ो पाणी बीठो आहे। तकरीबन 3 साल से मुसलसल बारिश हो या ना हो, आपको 8वें दिन 5वें दिन यहाँ पानी मिलेगा। यहाँ 3 मज़ारात हैं। मौला अली कदम मुबारक का है, सखी अब्दुल वहाब शाह जिलानी का मज़ार है और फिर स्टेशन है। तो इतने एहतजाज किए हैं कि हम बोल बोल के थक चुके हैं। कोई सुनवाई नहीं है, किसी सूरत सुनवाई नहीं है। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात के नए सिलसिले एक भेरो बीहर तबाही मचाए छॾी। सूबे के ॿिए वॾे शहर हैदराबाद में बरसात इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। शहर के मुख्य हैदर चौक ऐं मखीशा कब्रिस्तान सूदो हेठां वारा इलाक़ा पानी हेठि अची विया। नई पुल, गिदू चौक, लियाकत कॉलोनी, स्टेशन रोड ऐं ॿियनि इलाक़नि में बि गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। कासमाबाद के हेठां इलाक़नि में पाणी बीहण सबबि रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला। वासा ऐं ॿिया लाॻापियल इदारा बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। मटियारी ज़िले में बरसात रहवासियुनि जो साह मुठ में ॾेई छॾियो। शहर के SSP रोड, DSP ऑफिस, सरकारी अस्पताल ऐं ॿियनि सरकारी ऑफिसिस सूदो हेठां वारनि इलाक़नि में 4 खां 5 फुट पाणी बीहजी वियो। पब्लिक हेल्थ खाते सूदो ॿिया इदारा बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। बिरशा ऐं हाला जा रोड रस्ता तलाउनि में तब्दील, शहरी परेशानियुनि में वरतल। मीरपुर ख़ासि ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात जा हाञा। शहर में लतीफ़ टाउन, नवाब कॉलोनी, पाक कॉलोनी, हाशिम नगर ऐं अख्तर कॉलोनी सूदो ॿिया हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। थाण, हुसैन बख्शमरी, मखण समो, पुराणी मीरपुर ऐं 78 मोरी सूदो बहराड़ी वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण बाद केतिरा ई ख़ानदान पंहिंजी मदद पाण तहत बंदनि जे किनारनि ते पहुची विया। इंतज़ामिया सार न लधी बेयारो मददगार वेठल मुतासिरनि जा ॿीहर पयल बरसात अहंज ॿीला करे छॾिया। वण, बसर, मिर्चनि सूदो ॿिया फसल तोड़े बाग में पाणी हेठि। मुतासिरनि चयो आहे त इंतज़ामिया ॻोठनि में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। कराची के समूरनि इलाक़नि मां राति 12 वॻे ताईं बरसाती पाणी निकाल थियणु घुरिजे। KMC, वाटर बोर्ड, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, KDA ऐं DMCs गॾियल तौरु कमु कनि। हाणे को जवाज़ न ॿुधंदुसि।
सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो कराची बाबति अहम इजलास में इदारनि खे रिलीफ जो कमु तेज़ करण जो हुकुम। वॾे वज़ीर मुराद अली शाह कमिश्नर ऑफिस में मौजूद मशीनरी जी फ़हरिस्त तैयार करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त शहरी परेशान आहिनि। समूरी सरकारी मशीनरी इस्तेमाल करे संदन अहंज घटाए वञनि। इजलास में सूबाई वज़ीरनि ऐं कमिश्नर कराची जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग। कॾहिं बि असां त इहो ज़ाहिर कोन कयो त को उनखे अहिड़ी शइ आहे। हाणे मैसेजिस मां ख़बर पई पवे त हू पंहिंजे पेरेंट्स खे प्रोटेक्ट करे रही, बचाए रही हुई, छो जो हू उन्हनि खे कोई अहिड़ी धमकी ॾींदा हूंदा। उनखे एतिरो मजबूर करे छॾियो जो हू उन्हनि शयुनि खां बचण लाइ हुनखे आख़िरी रस्तो इहो ई मिलियो जो हुन ख़ुदकुशी कई। तव्हांखे तस्वीरूं ॾेखारे छॾियूं त कीअं हुन जेको आहे हुनखे हमेशह फिज़िकल टॉर्चर कयो आहे, मेंटल टॉर्चर कयो आहे। असांजे घर में को अहिड़ी शइ कोन्हे। इवन जॾहिं असांजे घर में शिफ्ट थी रहियासीं त हीअ जेको फर्नीचर हर शइ असां हुनजी पसंदि जी, ॿारनि जी पसंदि जी कई, त इहो हुनजूं सभु मनगढ़ंत कहानियूं अथव। त इहे ॿई ॼणा जुनैद ऐं वक़ार ही लॻा पिया हुआ डॉक्टर हसान सां। डॉक्टर हसान अहमद जेको MLA जो आहे। गोली वञी किथे लॻी आहे, राइट खां थियो त लेफ्ट वञी दीवार में गोली लॻी आहे। CT स्कैन जेको आहे उहो ॿुधाए थो, सभु शयूं ॿुधाइनि थियूं, पर इहे एतिरे हद ताईं हू उन्हनि सां मिलियल आहिनि हॉस्पिटल वारा जो असांजो रिकॉर्ड ई असांखे हाणे कोन पिया ॾियनि। कराची में आपघात कंदड़ डॉक्टर माहा शाह जे वालिद सैयद आसिफ शाह सिविल अस्पताल कराची जी मेडिकल रिपोर्ट रद्द करे छॾी। अस्पताल इंतज़ामिया ते जवाबदार जुनैद जे टोले सां गॾिजी रिपोर्ट तब्दील करण जो इल्ज़ाम। डॉक्टर माहा शाह जे वालिद सैयद आसिफ शाह टाइम न्यूज़ खे स्क्रीन शॉट्स ॾेखारींदे चयो आहे त जुनैद वारनि माहा खे एतिरो त ज़हनी ऐं जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणायो जो हू आपघात करण ते मजबूर थी वई। माहा कॾहिं बि इहे ॻाल्हियूं घर भातियुनि खे न ॿुधायूं। हाणे मंज़र आम ते आयल मैसेजिस मां वाज़े थिए थो त खेसि ब्लैकमेल कयो वेंदो हो। आसिफ शाह चयो त सिविल अस्पताल इंतज़ामिया जवाबदारनि सां एतिरो त बिट बणियल आहे जो धीउ जो मेडिकल रिकॉर्ड बि नथी ॾिए। हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान दिसंबर 2020 बाद 2 सालनि जो मास्टर्स डिग्री प्रोग्राम ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। हिक तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि 2020 खां पोइ रुगो BS डिग्री हूंदी, उहा बि रुगो रेगुलर बुनियादुनि ते ॾिनी वेंदी। शागिर्दनि खे डिग्री कॉलेज या यूनिवर्सिटी में रेगुलर तौरु दाख़िला वठणी पवंदी। मास्टर्स प्रोग्राम ख़त्म थियण खां पोइ प्राइवेट इदारनि ज़रिए डिग्री हासिल कंदड़ हज़ारे उम्मीदवार मुतासिर थींदा। हुकूमत सुभाणे खां LPG जी क़ीमतुनि में ₹1.59 फ़ी किलो वाधि करे छॾी। LPG सिलेंडर जी क़ीमत में ₹18.83 वाधि जो नोटिफिकेशन जारी। घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत ₹1382.38 थी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि जी तजवीज़ रद्द करे छॾी। इमरान ख़ान चयो आहे त कराची समेत सॼे मुल्क में बरसाति सबबि अवाम अॻी परेशान आहे। तेल अघनि में वाधि नथा करे सघूं। पेट्रोल जी क़ीमत में ₹9.71 ऐं हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹9.5 वाधि जी तजवीज़ ॾिनी वई हुई। मुल्क में तेज़ बरसातुनि जे सिलसिले खां पोइ दरियाई वहकरनि में चाढ़ जारी। तुनसा बैराज वटि 12 कलाकनि दौरान पाणी जे वहकरनि में 55,000 क्यूसेक वाधि रिकॉर्ड। पाणी जी सतह 3,79,446 ताईं पहुची वई। गुडू बैराज वटि पाणी जो वहकिरो 2,56,499 क्यूसेक ताईं पहुचण बाद नंढी बोड़ जहिड़ी सूरतहाल। कोटड़ी वटि सिंधु दरिया में पाणी जो मथां वहकिरो 1,08,115 क्यूसेक खां वधी वियो। हेठां वहकिरो 1,07,450 क्यूसेक रिकॉर्ड। सिंधु दरिया में पाणी जे चाढ़ बाद घोटकी खां पोइ कंदकोट ज़िले जा कचे वारा इलाइक़ा बि पाणी हेठि अची विया। टनो मोहम्मद ख़ान शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसाति खां पोइ शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। शहर जे केतिरनि इलाइक़नि में अॻुवाट ई बरसाती पाणी बीठल। मुलाक़ातियार शेख भिरकियो, बुलड़ी शाह करीम, टंडो गुलाम हैदर, राजू निज़ामानी इलाक़ाट ऐं ॿियनि इलाइक़नि में इंतज़ामिया पाणी निकाल करण में नाकाम। 4 खां 5 फुटनि ताईं पाणी बीजण सबबि शहरी परेशानियुनि में वरतल। ठट्टो, मकली ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसाति। शाही बाज़ार, मुख्तियार कार ऑफिस, सब जेल, बुखारी पाड़े, शाह इब्राहिम ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीजी वियो। मकली में बरसाती पाणी दारीकी शाहजहां मस्जिद में बि दाख़िल।
इंतज़ामिया पानी निकाल करण लाइ कठ वञी बीणो न कयो। मातली में बरसात खां पोइ अरबे रुपयनि जी लागत वारी ब्यूटिफिकेशन प्लान केतिरनि ई घरनि खे ॿोड़े छॾियो। गटर नालो उबतो वहण सबबि गुल मोहम्मद कॉलोनी, अली कॉलोनी, एहसान शाह, अल नूर ऐं कादिर बख्श कॉलोनी पाणी हेठि अची वियो। घरनि में 4 खां 5 फुट ताईं पाणी बीहजी वञण सबबि केतिरा ई ख़ानदान लॾप्लाण करण ते मजबूर। बरसात समय एकड़नि ते बीठल मोण, मिर्च ऐं टमाटे सूदो ॿियनि फ़सलनि खे ॿोड़े छॾियो। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। सेवण जे अॻोणे सिविल जज ते ज़्यादती जो इल्ज़ाम आणींदड़ नारी जी DNA रिपोर्ट पधरी। अॻोणे सिविल जज इम्तियाज़ भुट्टो पारां करायल DNA जा जुज़ा नारी जे जुज़नि सां मैच न थी सघिया। हतमी रिपोर्ट अदालत में पेश कई वेंदी। नारी सलमा बिरोही अॻोणे सिविल जज इम्तियाज़ भुट्टो ते संदसि चैम्बर में ज़्यादती जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम लॻायो हो। सिंध हुकूमत बरसात जे तबाहिनि खां पोइ वफ़ाक़ी सरकार खां आबादगारनि जा ज़रई कर्ज़ ऐं टैक्स माफ़ करण जो मुतालबो करे छॾियो। ज़राअत वारे वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सूबाई हुकूमत 20 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾिनो आहे। सिंध सरकार जीअं वफ़ाक़ खे बि घुरिजे त आबादगारनि जा ज़रई कर्ज़ ऐं टैक्स माफ़ करे। हिन वक़्तु ज़रई शोबो तमामु घणे दबाव जो शिकार आहे। बरसात में कप, टमाटनि, सारियुनि ऐं मिर्चनि जो फसल तोड़े बाग़ तबाह थी विया। ज़रई दवाउनि ऐं डीज़ल सूदो ॿियनि शयुनि जे अघनि में वाध सां ज़राअत खे बहितर बणाइण नामुमकिन बणिजी वियो आहे। आबादगारनि खे ज़रई कर्ज़ जी उगाड़ी खां छूट ॾिनी वञे। ऐं मांझंद वेझो ठोड़ी फाटक वटि SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह जे ख़ानदान सां रोड हादसो। वीगो गाॾी गिरह खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे में अमीर हैदर शाह जो पुटु कैप्टन सैयद बदरुद्दीन शाह ऐं संदसि घरवारी जलाल महमूद शाह जी भेण, संदसि 2 ॿारड़ा जूनियर GM सैयद, हिकु न्याणी ऐं ड्राइवर वज़ीर शाह सूदो 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खेनि लम्स इस्पताल जामशोरो मुंतक़िल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।